सखर बैराज जे 47 गेट जे लॻाइण वारो मामलो किसान गेट 47 गेट में लॻी वियो। बैराज जे समूरनि कैनालनि जा गेट खोलिया विया। इन सिलसिले में सखर बैराज जे 47 नंबर गेट जे डैमेज थियण वारे मामले खां पोइ सिंध हुकूमत सखर बैराज जे गेटुनि जी बहाली लाइ क़दम खयां। आबपाशी खाते सिंध जो वज़ीर न्याम खान शोरो ऐं सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो सखर बैराज ते 47 नंबर गेट जी बहाली वारे कम जी निगरानी कंदा रहिया। किसान गेट खे ओलपर फैक्ट्री लॻ दरिया मां हेवी मशीनरी ज़रिए सखर बैराज जे 47 गेट वटि आणे लॻायो वियो। इन समूरे प्रोसेस जी निगरानी सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो कंदो रहियो। राति 3 वॻे धारे किसान गेट लॻाइण वारो कमु मुकमल थियण खां पोइ सखर बैराज मां निकिरंदड़ 7 ई कैनालनि जा दरवाज़ा खोलिया विया। इन ॾिस में चेयरमैन मेन सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन मुतहिदा फेडरेशन ख़ादिम हुसैन खोसो जो चवणु हो त सखर बैराज मुल्क जो क़ौमी असासो आहे, जंहिंखे बचाइण लाइ आबपाशी खाते जा मुलाज़िम ऐं ऑफिसर ॾींहुं राति जाॻे बैराज जे गेट जी बहाली लाइ कमु कयो आहे, जेको सिलसिलो जारी आहे। सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो सॼी राति मातहत ऑफिसरनि ऐं अमले सां गॾु सखर बैराज ते मौजूदु रहियो। किसान गेट जे लॻाइण वारे कम जो जाइज़ो वठंदे हिदायतूं ॾींदो रहियो, जेको सुठो अमल आहे। सखर बैराज जे समूरनि कैनालनि जा गेट खोलिया विया आहिनि त जीअं आबादकारनि खे फसलनि जी पोखाई लाइ पाणी फराहम थिए। सखर बैराज जे कैनालनि जा गेट खोले पाणी छॾियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची